हो राज़ी ख़ुदा जे करण थई वठ दर हुसैन जो राज़ी ख़ुदा थई वठ दर मौला आबाद रखे वलिया दे मौला सलामत रखे वठ दर हुसैन जो राज़ी ख़ुदा जे करण थई वठ दर हुसैन जो जन्नत खां वध अज़ीम आहे घर हुसैन जो। वाह वाह हैदरी मौला आबाद रखे व मौला सलामत रखे व जन्नत खां वध अज़ीम आहे मौला आबाद रखे व घर हुसैन जो अचो सैयद रज़ा बादशाह नेक मशवरो नेक सलाह थोड़े न्याज़े मौला जिते जिते मुझो आवाज़ तो वञे मुर्शिद जे तोखे करणो ज़हरा जो लाल कर खाई तो पियो हुसैन जो खाधो हलाल कर। वाह 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 नारे हैदरी मौला सलामत रखे बिस्मिल्लाह मुर्शिद जे तोखे करणो ज़हरा जो लाल कर खाई तो पियो हुसैन खाधो हलाल कर वरी जो मुर्शिद जे तोखे करणो ज़हरा जो लाल कर खाई तो पियो हुसैन जो खाधो हलाल कर कर विरद सुबह शाम तू हर हर हुसैन जो कर विरद सुबह शाम हर हर हुसैन जो गैरन के छड़े भी अची नौकर हुसैन जो। वाह वाह हैदरी वरीदा पढ़ाऊं बिस्मिल्लाह मुर्शिद जे तोखे करणो ज़हरा जो लाल कर खाई तो पियो हुसैन जो खाधो हलाल कर कर विरद सुबह शाम तू हर हर हुसैन जो गैरन के छड़े थी अची नौकर हुसैन जो। वाह वाह हैदरी गैरन के छड़े थी अची नौकर हुसैन जो अचो त मौला जी शान थो ॿुधायांव तकदीर जे कलम खे जीअं चाहे हलाए राहिब खे ॾेई औलाद मुक़दर थो जगाए। हाय 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 बिस्मिल्लाह तकदीर जे कलम खे जीअं चाहे हलाए राहिब खे ॾेई औलाद मुक़दर थो जगाए नानो जहान ते आहे सरवर हुसैन जो नानो जहान ते आहे सरवर हुसैन जो हम शक्ल पैगंबर आहे अकबर हुसैन जो हम शक्ल पैगंबर इधर पढ़ो हाज़िर अकबर हुसैन तकदीर जे कलम खे जीअं चाहे हलाए राहिब खे ॾेई औलाद मुक़दर थो जगाए तकदीर जे कलम खे जीअं चाहे हलाए राहिब खे ॾेई औलाद मुक़दर थो जगाए नानो जहान ते आहे सरवर हुसैन जो नानो जहान ते आहे सरवर हुसैन जो हम शक्ल पैगंबर आहे अकबर हुसैन जो हम शक्ल पैगंबर आहे अकबर हुसैन जो।